एहतसाब अदालत के जज मोहम्मद बशीर नेब तरफां दाखिल करायल इवन फील्ड अजीजिया स्टील मिल्स ऐं फ्लैगशिप कंपनीज़ रेफरेंसिस ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान नेब अदालत के इस्तदा कई त हसन ऐं हुसैन नवाज़ जो केस दायर कंदे ॿिन्ही जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾिनो वञे। अदालत नेब जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, संदसि न्याणी मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर जो ट्रायल हसन ऐं हुसैन नवाज़ खां धार करण जी हिदायत कई। एहतसाब अदालत नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ 13 अक्टूबर जी तारीख़ मुक़रर कंदे हसन ऐं हुसैन नवाज़ खे इश्तिहारी करार ॾियण वारी नेब जी दरख़्वास्त बि मंज़ूर करे वरिती। अदालत हसन ऐं हुसैन नवाज़ जो अख़बार में इश्तिहार जारी करण जो हुकुम ॾींदे जवाबदारनि खे अख़बारी इश्तिहार ज़रिए अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। एहतसाब अदालत हसन ऐं हुसैन नवाज़ जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट पिणु बरक़रार रखिया। नेब रेफरेंसिस जी ॿुधणी शुरू थी त अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ परॾे में हुजण सबबि अदालत आॾो पेश न थियो। संदसि जाइ ते वकील ख़्वाजा हारिस अदालत में पेश थियो। ॿुधणी दौरान ख़्वाजा हारिस नवाज़ शरीफ़ खे हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त सां गॾु बेगम कुलसूम नवाज़ जी मेडिकल रिपोर्ट बि जमा कराई। नवाज़ शरीफ़ जे वकील दलील ॾींदे चयो त नवाज़ शरीफ़ घरवारी जी बीमारी सबबि अदालतुनि में पेश नथो थी सघे, तंहिं करे खेसि हाज़िरीअ खां छूट ॾिनी वञे। नेब नवाज़ शरीफ़ जी हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त जी मुखालफ़त कंदे संदसि गिरफ़्तारी वारंट जारी करण जी इस्तदा कई। अदालत दलील ॿुधण बैदि नवाज़ शरीफ़ जी अॼोकी हाज़िरीअ लाइ छूट जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ईंदड़ ॿुधणीअ ते पेश थियण जो हुकुम ॾिनो। ॿुधणी दौरान अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी न्याणी मरियम नवाज़ खे 53 वॉल्यूम ते ॿधल केस जी कापी फ़राहम कई वई। अदालत मरियम नवाज़ खे हाज़िरी यकीनी बणाइण लाइ 50 लख रुपयनि जा मचिलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो। होॾां नवाज़ शरीफ़ जे पुट हसन नवाज़ जो चवणु आहे त नेब रेफरेंसिस सियासी इंतकाम खां सवाइ कुझु बि न आहिनि। ख़ानगी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे हसन नवाज़ चयो त हुननि अहिड़ो को बि ॾोह नाहे कयो जंहिं ते खेनि इश्तिहारी करार ॾिनो वञे। हुन चयो त हू 24 वरियनि खां लंडन में रहे थो, जंहिं शहर ऐं मुल्क में रहियल आहे उते बि अहिड़ो को कमु नाहे कयो। हसन नवाज़ चयो त न हू पाकिस्तान मां फ़रार थियो आहे जो खेसि इश्तिहारी करार ॾिनो वञे।